आम ख़बर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया। निगरान सरकार पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन आम ख़बर आहे, अवांखे आगाही ॾियूं पिया। निगरान सरकार पारां पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे। पेट्रोल जी क़ीमत में ₹2.73 वाध कई वई आहे। हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में ₹8.37 इज़ाफ़ो कयो वियो आहे। नाणे वारी वज़ारत तेल जे अघनि में वाध जो नोटिफिकेशन पिणु जारी करे छॾियो आहे। आम ख़बर आहे, हिकु भेरो ॿीहर नाज़रीन अवांखे आगाही ॾियूं पिया। निगरान सरकार पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़े जो ऐलान करे छॾियो आहे। पेट्रोल जी क़ीमत में ₹2.73 वाध कई वई आहे। हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में ₹8.37 इज़ाफ़ो कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन आम ख़बर आहे, अवांखे आगाही ॾियूं पिया। निगरान सरकार पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। पेट्रोल जी नई क़ीमत में ₹2.73 वाध कई वई आहे। हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में ₹8.37 इज़ाफ़ो कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन आम ख़बर आहे, अवांखे आगाही ॾियूं पिया। पेट्रोल जी क़ीमत में ₹2.73 इज़ाफ़ो कयो वियो आहे, जॾहिं त हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में ₹8.37 इज़ाफ़ो कयो वियो आहे। जॾहिं त निगरान सरकार पारां पेट्रोलियम शयुनि में इज़ाफ़े जो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे।